नासी ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदासीं। इस्लामाबाद हाई कोर्ट शहबाज गिल जी ज़मानत मंजूर करे वरिती आहे, आज़ाद करण जो हुक्म ॾई छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कयूं पिया। इस्लामाबाद जी हाई कोर्ट में बग़ावत केस जी ॿुधणी थी, जे दौरान शहबाज गिल पेश थियो। शहबाज गिल खे 5 लाख रुपयनि जा मुतलका जमा कराइण जो हुक्म ॾिनो वियो आहे। शहबाज गिल बग़ावत केस में गिरफ़्तार कयो वियो हो। शहबाज गिल जी आमद जे वक़्तु सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया हुआ। ख़बर आवाज़ शेयर कयूं पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट शहबाज गिल जी ज़मानत मंजूर करे वरिती आहे, आज़ाद करण जो हुक्म ॾई छॾियो आहे। इस्लामाबाद जी हाई कोर्ट में बग़ावत केस जी ॿुधणी थी, जंहिं दौरान शहबाज गिल पेश थियो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं ब्यूरो चीफ इस्लामाबाद नज़ीर चारण खां। जी नज़ीर, आगाह कजो, शहबाज गिल जी ज़मानत मंजूर थी वई आहे। जी बिल्कुल, इस्लामाबाद हाई कोर्ट बग़ावत केस मामले में इंतशार फिरार के इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार थियल शहबाज गिल के रिहा करण जो हुकुम ॾई छॾियो आहे। अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट में शहबाज गिल के ज़मानत जे आज़ाद करण के हवाले से दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी थी, जंहिंजी ॿुधणी चीफ जस्टिस अतर मिनल्ला जे सरबराही में टे रुकनी बेंच केस जी ॿुधणी कई ऐं चीफ जस्टिस अतर मिनल्ला जेका वाज़ह तौर ते जेके जांच ऑफिसर हो उनखे रिमार्क ॾींदो कयो त तव्हां इहो ॿुधायो त जेको बग़ावत जो केस दाख़िल कयो आहे इन सिलसिले में वफ़ाक़ी घरू वज़ीर या सेक्रेटरी दाख़िला जो को हुकुमनामो आहे, जंहिं ते जेको आहे सो चीफ जांच ऑफिसर चयो त जेको आहे सो वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां शहबाज गिल ख़िलाफ़ जेको आहे सो बग़ावत जो केस दाख़िल कयो वियो हो ऐं जेको आहे सो न सिर्फ़ु जेको आहे सो बग़ावत कयो पर माण्हुनि खे जे विच में जेको आहे सो इंतशार फैलाइण ऐं पाक फ़ौज ऐं ख़ासि तौर ते इदारनि ख़िलाफ़ जेको आहे सो तकीर करण ऐं नाज़िबा अल्फाज़ ॻाल्हाइण जे हवाले सां शहबाज गिल ख़िलाफ़ केस दाख़िल कयो ऐं इन सिलसिले में जांच हलंदड़ हुई, जंहिं ते चीफ जस्टिस अतर मिनल्ला चयो त जेकॾहिं जांच हलंदड़ आहे त उहो सिलसिलो जेको आहे जांच जो तव्हां पंहिंजो जारी रखियो, पर अॼु जेको आहे सो शहबाज गिल खे जेकी आज़ाद करण जी जेकी दरख़्वास्त आहे उहा मंज़ूर करे थी, जंहिं तहत इस्लामाबाद हाई कोर्ट गिरफ़्तार थियल शहबाज गिल जेको बग़ावत केस में ऐं माण्हुनि इदारनि ख़िलाफ़ नाज़िबा अल्फाज़ ॻाल्हाइण ऐं माण्हुनि जे विच में जेको आहे इदारनि ख़िलाफ़ नफ़रत फैलाइण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार थियल शहबाज गिल खे आज़ाद करण जो हुकुम ॾिनो आहे। जी मेहरबानी नज़ीर चारण तफ़सील ॾियण लाइ।